कराची में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां थियल झेड़ो रतो छाण में तब्दील थी वियो, जंहिं जे नतीजे में यूसी चेयरमैन मारिजी वियो जॾहिं त 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिबि गुलिस्तान जोहर भिठाइयाबाद में हुसैन इमाम बारगाह भरिसां ॿिनि धुरियुनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिं में वॾा विच में पइजी विया, जंहिं दौरान फायरिंग जे नतीजे में पीपल्स पार्टी जो नओं चूंडियल यूसी चेयरमैन मारिजी वियो, जितां फायरिंग ऐं पिस्टल जा ॿट लॻण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी थींदड़ 5 ॼणनि जो तालुक़ु मक्सी ऐं 3 जो संजराणी क़बीले सां आहे। वाक़े जी इतला मिलण ते मलीर कैंट थाणे जी पुलिस मौक़े ते पहुची वई। मारिजी वियल ऐं ज़ख़्मी थींदड़नि खे एम्बुलेंस ज़रिए जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फायरिंग दौरान मारिजी वियल शख़्स जी सुञाणप 30 वरिहनि जे साबिर अली मक्सी वल्द ख़ादिम अली मक्सी जे नाले सां कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।